कंधाकोट खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कंधाकोट लॻे 24 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल ॻोल्हा बिरादरी जा 3 नौजवान अगवा करे विया। पुलिस मुखबियुनि खे बाज़ियाब न कराए सघी। ॻोल्हा बिरादरी मुखबियुनि जे बाज़ियाबी लाइ कंधाकोट कश्मीर इंडस हाईवे ज़ोरगढ़ वटि बंदि करे छॾियो आहे ऐं रोड बंदि रहियो ऐं जंहिं सबबि सिंध पंजाब सरहद बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। कश्मीर पुलिस मुखबियुनि खे बाज़ियाब करण में नाकाम थी वई आहे। पुलिस असां सां मिलण लाइ तयार नाहे। मुज़ाहिरीन मिलियल ॼाण मूजिबि त कंधाकोट लॻे 24 ॾींहं अॻु हथियारबंदनि जे हथां अगवा थी वियल ॻोल्हा बिरादरी जा 2 नौजवान अहमददीन गोलो, अब्दुल गफ़ार गोलो, ग़ुलाम अब्बास गोलो खे हथियारबंदनि जे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। पुलिस मुखबिर खे बाज़ियाब न कराए सघी आहे ऐं ॻोल्हा बिरादरी मुखबियुनि जे बाज़ियाबी लाइ वारसनि जो कंधाकोट कश्मीर इंडस हाईवे ज़ोरगढ़ वटि बंदि कयो वियो आहे ऐं टायरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं धरणे दौरान सिंध पंजाब सरहद बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते वारसनि अली अकबर गोलो, हाजी निसार अहमद गोलो, हाजी लालदीन गोलो, कुदरतुल्लाह गोलो, नादर गोलो, ज़फ़र अली गोलो, मुनीर अहमद गोलो चयो त 24 ॾींहं अॻु अहमददीन गोलो, अब्दुल गफ़ार गोलो, ग़ुलाम अब्बास गोलो खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया पर कश्मीर ज़िले जे पुलिस मुखबियुनि खे बाज़ियाब न कराए सघी। पुलिस असां सां मिलण लाइ तयार नाहे।